ऐं ॿिया सहस्त्र बाहु थिया तो सहस्त्रार्जुन। सहस्त्रार्जुन जंहिंजो उद्धार भगवान परशुराम महाराज कयो। कथा ॿुधी तो परशुराम भगवान जी, हा न, भागवत में ॿुधी हूंदो। त उन्हनि खे हिकु बार सहस्त्रार्जुन जेके 1000 बाहुनि वारा हा, दत्तात्रेय भगवान जो भजन भक्ति तपस्या करे उन्हनि ये वरदान घुरिया, रिद्धियूं सिद्धियूं अची वई, शक्ति अची वई ॾाढियूं। ईअं थी विया बिल्कुलु पाण खे भगवान जहिड़ो सम्झण लॻा। हिकु ॾींहुं रावण स्नान पियो करे। रावण त रावण बि घटि अहंकारी थोरी हो, हुनखे बि अहंकार हो त मुंहिंजे साम्हूं कोई कोन्हे। त सनानु पियो करे जेॾी महिल त 1000 बाहुनि सां हुननि पाणी रोके छॾियो। त पोइ वरी रावण ॾिठी त पाणी कंहिं रोकियो आहे। तरी जॾहिं रावण साम्हूं आयो त रावण खे पकड़े वियो ऐं जिते घुड़साल हूंदी आहे न, घोड़ा ॿधी रखिबा आहिनि, उते रावण खे वञी ॿधी रखे। रावण जहिड़ो अभिमानी उते ॿधी रखियईं। बाबा जन ॿुधाईंदा 10 सिरनि ते ॿार अची खेचल कंदा, ॾिया ॾिया ॿारे अची रखंदासीं मथे ते, 10 सिरनि ते ॾिया ॿारे रखंदासीं। चओ हरे राम। यानी भगवान कंहिंजो बि अहंकार बाक़ी न रखंदा आहिनि। इते रावण जो अहंकार टुटो त भगवान परशुराम जे द्वारा सहस्त्रार्जुन जो वध थी वियो, अहंकार टुटो। कीअं टुटो? भगवान परशुराम जा जेके पिता आहिनि उनजो नालो आहे श्री जमदग्नि महाराज, ऐं उनजे माता जो नालो आहे माता रेणुका। चओ जय श्री कृष्ण। हिते प्रेमानंद महाराज जी बि असां कथा पिया ॿुधूं त जियाई आई त उहे जेॾी महिल भगवान जो भजन भक्ति करण वारा हुआ, जमदग्नि महाराज वटि हिकु बार घुमंदे घुमंदे अची करे सहस्त्रार्जुन पहुतो। सहस्त्र इन करे कि 1000 बाहूं हुयूं उनखे। हाणे उहो आयो त उनजी आओ भगत महात्मा कई। उन्हनि वटि कामधेनु गौ हुई, उनजे द्वारा विशिष्ट पदार्थ भोजन प्रसाद सभु तरह जा स्वादिष्ट उते परोसिया विया। त उनखे लॻो त कमाल आहे, मां एॾो वॾो राजा ऐं मूं वटि कुझु कोन्हे, आहे संत ऋषि वेठो आहे। तॾहिं चईंसि त महाराज इहा गांइ असांखे जो कामधेनु। तॾहिं उन चयो महाराज हे जंगल में असां रहंदा आहियूं, हीअ गांइ ॾाढो ज़रूरी आहे, इन जे द्वारा रोज़ु खीर वग़ैरह थींदो आहे, घी ठहंदो आहे, उन सां यज्ञ हवन थींदा आहिनि। इन करे इहा गांइ हिते ज़रूरी आहे, रोज़ु हिते यज्ञ हवन था थियनि, ब्राह्मण देवताउनि जी सेवा थी हले पई। त छा थो चए अभिमानी? सहस्त्रार्जुन चई मां हिकु बार घुरंदो आहियां, ॿियो बार न घुरंदो आहियां, ॿियो बार खसे वठी वेंदो आहियां। मतिलबु तुरंत उन्हनि खे सैनिकनि खे चई वठी हलो पकड़े करे कामधेनु गऊ खे, बंदी ठाहे करे कामधेनु गऊ खे वठी आ। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। वीचारा पिताजी ॾाढो दुखी थिया। एतिरे में भगवान परशुराम आया। बाबा तव्हां उदास आहियो, खिन वेठा आहियो, छाजे करे दुखी आहियो? पूरी ॻाल्हि चई करे ॿुधाई। त चिंता न कयो, मां हाणे ई उपाय थो कयां। वया फरसो खणी करे भगवान परशुराम एॾा शक्तिशाली कि उनजे साम्हूं वॾा वॾा जेके वीर आहिनि, वॾा वॾा ताक़त वारा, ईअं सम्झो कि तव्हांजे साम्हूं जीअं नंढा नंढा ईअं किवलियूं ऐं कीड़ा हूंदा आहिनि, हा नंढा नंढा, उन्हनि जी कहिड़ी बिसात। त ईअं सम्झो वरी बि असांजे लाइ त कीड़ा चक पाए सघनि था, घेरे सघनि था, पर हुननि जे लाइ त उहो बि कोई मुसीबत कोन्हे। फरशो खणी करे विया। हज़ारनि जेके बि उन्हनि जा जेके साथी वग़ैरह हुया उन्हनि जो संहार करे ऐं सहस्त्रार्जुन खे मारे छॾियो। भगवान परशुराम गौ माता खे वापसि वठी आया। बाबा जी चवण लॻा तव्हां अंधेर करे छॾियो। अरे एतिरे जे लाइ वीचारे खे मारे छॾियो? असां ब्राह्मण आहियूं, क्षमा असांजो धर्म आहे। परशुराम हे तूं छा करे छॾियो? तोखे प्रायश्चित करिणो पवंदो। कहिड़ो? चई हिकु वञी करे हाणे तूं तपस्या कर। तॾहिं हली आहे तपस्या करणु, तीर्थ करणु। चओ हरे राम। हाणे जंहिंजो वध करे आया भगवान परशुराम सहस्त्रार्जुन, उन्हनि जा 10,000 पुट हुआ। घणा हुया? उन्हनि खे गुस्सो लॻो, बाहि लॻी, ॾिठऊं भगवान परशुराम कोन्हनि।
त चुपचाप आया, उहे वरी उन्हनि जे पिता खे मारिया, जमदगनी महाराज। तॾहिं परशुराम भगवान जी माता रोअण लॻी। जॾहिं रेणुका माता ओॾी महिल ध्यान में वेठा, माता जी आवाज़ ॿुधी करे हिकदमि ध्यानु भंग थियो ऐं फरसो खणी आया ऐं ॾिठो त मुंहिंजे पिता जो मस्तक कटियल आहे। ॾाढो क्रोध आयो, तुरंत विया 10,000 पुटनि खे अकेले मारे छॾियो। ॿिया बि जेके अधर्मी हुया ऐं अवतारी इन करे वठी आया। जिन महिल आतंकवादी वधी आहिनि, हाँ, भगवान जो भजन कीर्तन करण वारा, पूजा करण वारा चवनि था काफ़िर इन्हनि खे मारे छॾियो। त भगवान जेॾी महिल ॾिसंदा आहिनि हाणे कोई माण्हू नथो संभाले सघे या राजा नथा संभाले सघनि त भगवान पाण ईंदा आहिनि। पर जेसि ताईं भगवान ॾिसंदा आहिनि कि व्यवस्था हली थी सघे राजा जे द्वारा, कंहिं संतनि महात्माउनि जे द्वारा, जीअं बाबा श्रीचंद साहिब जन आया त उन्हनि भक्ति योग बल सां बिना हिकिड़ो कोई चाकू खणे, कोई तलवार खणी उन्हनि खे ठीकु करे छॾियो, हा न। कंहिंखे श्रद्धा सां झुकायो, कंहिंखे योग बल सां झुकायो। कोई अंधा थी विया, कोई गूंगा थी विया, पोइ किरिया चरणनि में, ऐं के श्रद्धा सां नतमस्तक थिया। त अहिड़ी तरह सां श्री गुरु नानक देव महाराज जन कयो। तॾहिं हाणे त परशुराम त भगवान जो अवतार आहिनि, त ॾाढी उन्हनि जी ॾाढी वीरता बहादुरी वारी कथा कि 21 बार घुमी घुमी करे सॼी धरतीअ तो पापी राजाउनि अधर्मियुनि खे मारे छॾियो। ऐं उहो राज उन्हनि ब्राह्मणनि खे, संतनि खे ॾिनो। चओ हरे राम। 21 बार जो धरती ख़ाली थी वई, क्षत्रिय बचिया ई कोन, हिकिड़ो माण्हू बचियो। उहो बि कीअं बचियो? जेकी माताऊं हुयूं न, उन्हनि खे पंहिंजे आंचल सां लिकाए छॾियो हिकिड़े राजकुमार खे, कवच ठाहे करे। त हुनजो नालो पइजी वियो नारी कवच। नालो त हुनजो ॿियो कोई हुयो, पर भागवत में कथा ईंदी आहे, हुनजो नालो पइजी वियो नारी कवच। माताउनि उनखे कवच ठही करे रक्षा कई। उतों वरी क्षत्रिय अॻिते वधिया। चओ हरे राम। हाणे भगवान परशुराम एतिरो संहार कयो पापिन जो कि चवंदा आहिनि 5 तलाह यानी कुंड भरिजी विया खून जा, पापिन जा। उहे इन तरह सां पंहिंजे पिता जे मस्तक खे खणी आया ऐं संकल्प विधाननि पिता खे वरी जीवित करे छॾियो संकल्प जे द्वारा। उहे पंहिंजे स्थान ते हली विया। हाणे वापसि अची करे भगवान परशुराम तपस्या कई ऐं तपस्या में अॼु तक लीन आहिनि महेंद्र पर्वत ते। ॾिसो पर्वत जा नाला बि लिखियल अथव। कैलाश पर्वत कंहिं न ॿुधो आहे? केॾा ॼणा विया आहिनि, अंग्रेज विया आहिनि, हिंदुस्तानी विया आहिनि, हवाई जहाज खणी आहिनि, कोई पहुची न सघियो आहे। शिखर ते जाते भोले बाबा आहिनि, कोई पहुची न सघियो आहे। ऐं उते ई कई भक्त पहुची विया आहिनि, उन्हनि खे भगवान दर्शन ॾिनो आहे। ताक़त जी जाइ न आहे, बल जी, भक्तीअ जी ॻाल्हि आहे, भाव जी ॻाल्हि आहे। त भगवान परशुराम वरी, हे त सतयुग जी कथा ॿुधो, तव्हां वरी त्रेता युग में आया जो तव्हां कथा ॿुधंदा आहियो। रामायण में ॿुधो कथा कि जेॾी महिल भगवान धनुष भंग कयो त पोइ श्री राम जी सां उन्हनि जो वार्तालाप हलियो आहे। वरी उन्हनि जो धनुष खयो आहे जेॾी महिल राम जी, त उन्हनि सम्झी विया त भगवान खे प्रणाम कयो त हे परमात्मा आहिनि ऐं परशुराम भगवान बि भगवान जो अवतार, त ईअं सम्झो अंश पूर्ण खे प्रणाम कयो। परशुराम भगवान बि अवतार आहिनि, उन्हनि पूर्णावतार खे प्रणाम करे वापसि महेंद्र पर्वत ते हाणे बि उहे तपस्या करे रहिया। बोलो भगवान परशुराम महाराज की, सियावर रामचंद्र की।